कैंसर खां बचाव 5 अहम टेस्टूं जेके अव्हांजी ज़िंदगी बचाए सघनि थियूं। दोस्तों, सेहत जा मोती में भलीकार। थोरो सोचो, जेकॾहिं अव्हांखे अॻुवाट ॼाण मिली वञे त अव्हांखे कैंसर जो ख़तरो वधी रहियो आहे त ही ज़िंदगी बचाइण जो हिकु नायाब मौक़ो थी सघे थो। असां अव्हां लाइ आणे रहिया आहियूं 5 अहम तबी जांचूं जेके अव्हांजी सेहत खे महफ़ूज़ रखण में मददगार साबित थी सघनि थियूं। पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु करियो, छो त सेहतमंद रहण ई असुल कामयाबी आहे। नंबर पहिरियों आहे छाती जो कैंसर। ही औरतुनि में आम थिए थो, जंहिंमें मेमोग्राफी 40 सालनि खां पोइ हर साल कराइण ज़रूरी आहे। सेल्फ एग्ज़ामिनेशन। जेकॾहिं अव्हांखे छातीअ में का बि गैर मामूली तब्दीली, कटो, सूर या वहकरो महसूस थिए त फौरन माहिर डॉक्टर सां रजू करियो। जल्दी सुञाणप, जल्दी इलाज। नंबर ॿियों आहे फिफड़नि जो कैंसर। ख़ासि तौर ते तमाकू वारनि लाइ आहे। जेकॾहिं अव्हां तमाकू नोशी कंदा आहियो या माज़ीअ में कई आहे त ही टेस्ट ज़रूर कराईंदा। लो डोज चेस्ट सीटी स्कैन। खबरदार रहण ज़रूरी आहे। खंघ, साह में तकलीफ़ या सीनो सूर करे इहे अलामतूं नज़रअंदाज न करणु घुर्जनि। साफ़ साह, सेहतमंद ज़िंदगी। पंहिंजनि फिफड़नि जो ख़्यालु रखो। नंबर 3 आहे आंडनि जो कैंसर। बेआवाज़ कातिल। कोलोनोस्कोपी 45 सालनि जी उमिरि खां पोइ ज़रूर कराइजे। हिन जूं अलामतूं आहिनि गैर मामूली कब्ज़, रत वारो पाखानो, तेज़ीअ सां वज़न घटिजणु। इहे ख़तरे जा संजीदा इशारा थी सघनि था। जल्दी तशख़ीस, बहितरीन इलाज। पंहिंजी सेहत खे तरजीह ॾियो। नंबर 4 आहे प्रोस्टेट जो कैंसर। मर्दनि लाइ ख़ामोश ख़तरो। PSA ब्लड टेस्ट 50 सालनि जी उमिरि खां पोइ हर मर्द लाज़मी कराए। हिन जूं अलामतूं आहिनि पेशाब में तकलीफ़, तेज़ीअ सां ख़ारिज थियणु, कमज़ोरी। कंहिं बि गैर मामूली सूरत हाल ते डॉक्टर सां मशवरो ज़रूर करियो। वक़्त सिर जांच कराइण ज़िंदगी बचाए सघे थो। 5 आहे रहम जो कैंसर। ही ॼाण औरतुनि लाइ इंतहाई ज़रूरी आहे। पेप्समेयर ऐं HPV टेस्ट 21 सालनि जी उमिरि खां पोइ हर 3 खां 5 साल बाद कराइण घुर्जे। हिन जूं अलामतूं आहिनि गैर मामूली रत, सूर या बेआरामी हुजे त फौरी तौर तबी माहिर सां रजू करियो। जल्दी सुञाणप, मौसिर इलाज। पंहिंजी सेहत खे तरजीह ॾियो। सेहतमंद ज़िंदगीअ लाइ एहतियात ज़रूरी आहिनि। वक़्त सिर तबी मुआइनो कराईंदा, पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कंदा, हिन ॼाण खे पंहिंजनि प्यारनि सां शेयर कंदा। असां अव्हां लाइ सेहत बाबति वधीक मालूमात आणींदासीं। तेसीं ताईं जुड़ियल रहो सेहत जा मोती सां। शेयर करियो, छो त अव्हांजी हिकु वाहिर सां कई ज़िंदगियूं बची सघनि थियूं।